कराची 14 अगस्त 75 योमी आज़ादी जो ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सोराबगोट टाउन यूसी 4 में अवाम दोस्त पैनल पारां भिटाई चौक लासी गोट में तकरीब कोठाई वई। तकरीब में अवाम दोस्त पैनल यूसी 4 चेयरमैन जो उम्मीदवार खान बहादुर शर, वाइस चेयरमैन दिलदार बुरफत, नूर खान बुरफत, मंजूर बुरफत, लाला वहीद, अब्दुल रज़ाक शर, सिकंदर बुलेदी, महबूब बुरफत, परवेज मेवण ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त असां पाकिस्तान खे केतिरनि ई क़ुर्बानियुनि खां पोइ हासिल कयो आहे। असांजो मुस्तक़बिल हिन मुल्क ते मुनहसिर आहे। असां सभिनी खे गॾिजी इन खे तरक़ी जे रस्ते ते वठी वञणो आहे। बानी पाकिस्तान कायदे आज़म मोहम्मद अली जनाह जी क़यादत में मुसलमाननि वॾी जिदोजहद कई। असांखे उन खे मुआशी ऐं समाजी तौर ते मज़बूत फलाही रियासत बणाइणो आहे। उन मौके ते मुल्क जी सलामती, तरक़ी ऐं खुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं, जॾहिं त कश्मीर जी अवाम लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई ऐं पाकिस्तान जे 75वीं सालगिरह जो केक पिणु काटियो वियो।